कराची के 6 ज़िलन में आदमशुमारी जो पहिरियों मरहलो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो आहे। शुमारियात खाते जी सुस्त रफ़्तारीअ सबब शहर जा अक्सर इलाइक़ा ॻणप खां रहिजी विया आहिनि। गुलिस्तान जोहर जी क़दीम वसंदी राशिदी ॻोठ फेज़ 2 भी उन्हनि इलाइक़नि में अचनि था जेकी घर ऐं ॻणप खां रहिजी विया आहिनि। ॻोठाणनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त भरपासे जे ॻोठनि तोड़े फ्लैटनि में ॻणप मुकमल कई वई आहे, जॾहिं त अमले पारां असांजे क़दीम ॻोठ खे नज़रअंदाज कयो आहे। मरदमशुमारी ते पंहिंजी जॻह ते, पर अञा ताईं जेको आहे हिते को बि अमलो न पुॻो आहे, घर शुमारी बि न थी आहे। उन जे करे जेको आहे सो थी सघे थो असां ईअं नथा चऊं त रहिजी वञूं आदमशुमारी खां। असां जेको आहे सूबाई तोड़ी वफ़ाक़ी खे हुकूमत खे अपील था कयूं त बराए महिरबानी जेको आहे सो राशिदी फेज़ 2 असांजी जेको क़दीम ॻोठ आहे ऐं जेको आहे सो मुकमल जेको आहे सो 2-3 हज़ार घर जेको आहे हिते आबाद आहिनि, उन्हनि जी जेको आहे सो मरदमशुमारी ऐं घर शुमारी बि थी वञे, अमलो असांजे थी असांजे अचे। अड़ोस पड़ोस वारे इलाइक़नि में जेको आहे थिए पई आदमशुमारी, हिते असां वटि पुॻो न आहे। पूरे कराची में थिए थी, लेकिन असां चऊं था हिते बि मिक्स आबादी आहिनि, हिंदू बिरादरी आहिनि, क्रिश्चन आहिनि, पठान आहिनि, पंजाबी आहिनि, सराइकी आहिनि, सिंधी आहिनि। हमारे इर्द गिर्द जितने भी फ्लैट बने हुए वहाँ तक तो आए, ठीक है ना, मगर हमारे राशिदी ॻोठ फेज़ 2 में क्यों नहीं आ रहे। हम गवर्नमेंट से इल्तिजा अर्ज करते, अपील करते कि इतने दिन गुजर गए और क्या हम लवारी से, क्या हमारा ॻोठ किसी गिनती में नहीं है। यहाँ पर कोई सुनने वाला नहीं है, ना कोई देखने वाला है। कोई सारी दुनिया के सारे लोगों को, सारे कराची के अंदर मरदमशुमारी हो रही है, मगर हमारे इस ॻोठ में क्यों नहीं हो रही है। हमारे भी बच्चे, हम भी हक रखते हैं मरदमशुमारी का। तो मरदमशुमारी अगर हमारी नहीं हुई तो हमारे को कौन पाकिस्तान में शामिल करेगा इस बात से। मिक्स आबादी है, सब है यहाँ पे। हम लोग काफ़ी साल से रह रहे हैं यहाँ पे, लेकिन यहाँ पे अभी तक कोई भी नहीं आया। जी जी बिल्कुल आए, हम लोग भी चाहते हैं हम लोगों की भी हो आदमशुमारी, सबकी हो रही है, हम लोगों की भी हो। राशिदी ॻोठ फेज़ 2 में अञा ताईं न घर शुमारी थी सघी आहे न आदमशुमारी। ही सरकार खां मुतालबो कनि था त आदमशुमारी कराई वञे त जीअं हितां जा ॻोठाणा भी उन ॻणप में शरीक थी सघनि। कैमरामैन कलीम खोखर सां बशीर संजराणी, सिंध टीवी न्यूज़, कराची।